सभिनीनि खे ख़बर आहे त केस जेका स्टेज आहे फाइनल स्टेजिस ते आहे, डिफेंस विटनेसिस हलनि पिया। अॼु उन्हनि जे गवाह खां आॾी पुछा थी ऐं अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह बल्कि चवंदमि त तव्हां ॾिसंदव अॼु इलाही ख़ुशि आहियूं। उनजी वजह इहा आहे त हिननि जेका गवाही अची करे ॾिनी आहे ऐं उन में का बि शइ प्रूव न करे सघिया आहिनि, मतिलबु को बि डॉक्यूमेंट न ॾिनो आहे, न हिननि कोर्ट में प्रोवाइड कयो आहे, न हिननि आईओ खे प्रोवाइड कयो आहे। ही शुरू खां वठी चवनि था पिया त हिन एमपीअ वटि बुरहान वञी करे 16 तारीख़ ते रहियो आहे ऐं 17 ते हुननि गॾु ट्रेवल कयो आहे या कुझु बि, त न हिननि CDR प्रोवाइड कई आहे ऐं जेको घर जी एड्रेस ही ॾियनि पिया त असांजे घर में रहियो, हाणे उन तां बि हू फिरी विया। हू डिनाए पियो थो करे त मुंहिंजो उहो घर न आहे, मुंहिंजी औताक हुई। हाणे उहो घर खां निकिरी करे हाणे औताक ते अची विया आहिनि ऐं जॾहिं उन्हनि खां पुछो वियो आॾी पुछा में त तव्हां उहो एड्रेस ॾियो, तव्हां को जेको आहे सो स्ट्रीट नंबर, को एड्रेस, को घर जो पतो वग़ैरह ॾियो, त उहो बि हुननि प्रोवाइड न कयो। हिन जो मतिलबु हिकिड़ी कूड़ी गवाही जेका खणी आया, कूड़ कूड़ थी वियो, सच सच आहे। सो अल्लाह जा लख एहसान आहिनि। मां त इहो ई चवंदमि ऑनेस्टली स्पीकिंग, अगरि हू पंहिंजा गवाह न आणींदा त हुननि जे लाइ बहितर हुयो, छो त जेके कूड़ा गवाह हिननि पेश कया आहिनि उन्हनि हिननि जे केस खे, हिननि जे मामले खे धोई छॾियो। अल्हम्दुलिल्लाह ऐं पुरुमीद आहियूं इंशाअल्लाह त अदालतूं जेके इंसाफ़ कंदियूं। अॼु बि सरदार चांडिया वारनि पाण डिघी तारीख़ वरिती, हुननि जी इहा स्टेटमेंट हुई त असांजो इजलास आहे। सो हाणे भॼन हिन जे लाइ था त जेको ॿियो गवाह आहे उनखे प्रॉपर हिकिड़ी तयारी कराइणु चाहींदा हूंदा, छो त जेके कूड़ा गवाह हिननि बीहारिया आहिनि उहे प्रॉपर गवाहियूं ॾेई नथा सघनि। सो नेक्स्ट जेके तारीख़ मिली आहे असांखे 11 तारीख़ मिली आहे, इंशाअल्लाह ईंदासीं।